जमात सलवात कमेटी सिंध पारां शाइरनि जी सरताज हज़रत शाह अब्दुल लतीफ़ भिटाई रहमतुल्लाह जी दरगाह ते लख सलवात शरीफ़ पढ़ी वई, जॾहिं त जमात पारां पढ़ियल 21 लख सलवात पेश कई वई। उन मौक़े ते सलवात शरीफ़ पढ़ण बाद दुआ ऐं ख़िताब में जमात सलवात कमेटी जे सूबाई सदर फ़कीर मोहम्मद सलीम सियाल अवैसी क़ादरी चयो त सिंध सूफ़ियुनि ऐं वलियुनि जी धरती आहे, जिते सूफ़िया कराम हमेशह प्यार मोहब्बत अमन भाईचारे जो दर्स ॾिनो आहे। हज़रत शाह अब्दुल लतीफ़ भिटाई रहमतुल्लाह जे पैगाम में बि अमन जो पैगाम आहे। अल्लाह वारनि जा आस्थाना फैज़ जूं जॻहूं आहिनि, जिते अचण सां दिली सुकून मिलंदो आहे। फ़कीर मोहम्मद सलीम सियाल अवैसी क़ादरी वधीक चयो त सलवात शरीफ़ कसरत सां पढ़णु घुरिजे। सलवात शरीफ़ पढ़ण वारे खे कॾहिं बि ॾुख तकलीफ़ूं नाहिनि ईंदियूं। असां 22 सालनि खां घर घर सलवात शरीफ़ पढ़ंदा पिया अचूं, जेसिताईं जहिड़ा आहियूं मदीने वारे साईं ते सलवात पढ़ंदा ईंदासीं।